हुकूमत खे इहा अपील कंदासीं असांजी सपोर्ट कई वञे। असां हर कंहिंजी ख़ुशियुनि में शामिलु थींदा आहियूं। जहिड़ो हाल हूंदो आहे सभिनी जा मां मिली आहे जेकॾहिं असांखे सपोर्ट कंदा हाल सां उन्हनि खे ख़ुशि कंदा असां जीअं चेयरमैन ऑफ संगीतकार एसोसिएशन जी तो अज आसा जो वफ़द मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी अरशद पल सेंट्रल कमेटी मेंबर अहमद अली मुसाफ़िर ज़िले सदर खैरपुर मोहतरम राजन अली भट्टी महताब अली सभई साईं जे ख़िदमत में हाज़िर थिया आहिनि। दुआ यकीन है कर्म कंदो मालिक साईं जल्दी ठीक थी वेंदा। असीं कल्चर डिपार्टमेंट जा भी थोराइता आहियूं जिन फौरी तौर ते कंहिं हद ते मदद कई आहे। पर जीअं त अॼु जेका टिशू मैच करण वारो जेका टेस्ट आहे उहा गिम्स में हुन पंहिंजी जेका हुनजे चवण मुताबिक़ असांजी सरकारी आहे उहो असां वटि नथी थी सघे, प्राइवेट थी सघे थी जंहिंते घटि में घटि 1.5 लाख रुपयो ख़र्चु आहे। असीं मिनिस्टर कल्चर मोहतरम साईं ज़ुल्फ़कार शाह खे ऐं DG कल्चर ॿियनि वज़ीर आला सिंध ऐं ख़ासि करे संगीतकारनि जो भरिजलो साईं सरदार शाह खे गुज़ारिश कंदासीं त फौरी तौर ते असांजे साईं जो मसइलो हल कयो वञे ऐं हिन जी इहा टेस्ट जेका अहम आहे इन खां सवाइ हीअ अॻिते प्रोसेस थी कोन सघंदो। बहरहाल सिंध जा माण्हू जूं दुआऊं आलसन संगीतकार एसोसिएशन जा कारकुन असांजा भाइर राग जा शौक़ीन सभई साईं सदरुद्दीन शाह असांजो बाबू फनकार आहे ऐं मोला कंदो जल्दी ठीकु थिए थो। हिन जूं ख़ुशियूं असांजूं ख़ुशियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह हीअ वरी असांजे विच में हूंदो ऐं घबराइण जी का बि ॻाल्हि कोन्हे। ज़िंदगी बहुत मालिक जे वस में आहे पर हीअ दिलियूं रिझाइण माण्हू आहिनि ऐं ज़ाहिर आहे त हिननि खे इंशाअल्लाह मालिक करम कंदो ऐं असीं सभु हिन सां गॾु आहियूं। जेको पंहिंजो हाल आहे चवंदा आहिनि त लतीफ़ साईं हिकिड़ो बैत आहे त ॾुखियूं जान मिड़नि था त भंडण न थिए, पिटण वारियूं पधरियूं ॻाढ़ा गिल सिंधनि जूं मुंहं हथ हणनि रोंदियूं रोअण वारियूं। तकलीफ़ जी मां जेको माण्हू गुज़रे थो ख़बर उन खे आहे। मां या पागारे जे दरगाह जे पीरनि खे बि अपील कई ऐं ॿियनि सरहदी वारनि खे बि अपील थो कयां त फ़नकार जेके आहिनि माण्हुनि जूं अवां जूं हमेशह दिलियूं रिझाईंदा रहिया आहिनि ऐं कॾहिं हिननि हिसाबु न कयो आहे। कलाकनि जा कलाक गर्मियुनि में अवां जूं हाज़िरियूं भरींदा रहियूं। अॼु वक़्तु आहे असां ते असांजी मदद कई वञे। ज़ाहिर आहे त माली मदद खां सवाइ असां अॻिते नथा वधी सघूं। तव्हां सभिनि जी महिरबानी ऐं मूंखे यकीन आहे त दोस्त जेके ॿुधनि था हीउ मुंहिंजो आवाज़ु उहो ज़रूरु हिन शइ ते गौर कंदा। पर असां आलसन संगीतकार एसोसिएशन जा मरकज़ी तौरु ज़िलई उहिदेदार हमेशह साईं सां गॾु आहियूं रहंदासीं ऐं साईं ख़ुदि असांजो हिसो आहे ऐं मालिक कंदो त जल्दी साईं असांजे विच में हूंदा। थैंक यू सो मच।